शहीद जान मोहम्मद मौर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस भरपूर कोशिशूं करे रही आहे। ॾोहारी कच्छ जे नोगो रियाज़ में लिकल आहिनि। नोगो रियाज़ ख़त्म करण लाइ पुलिस वटि मशीनरी आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून जी KT न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। IG सिंध चयो आहे त अवाम एहतिजाज करण बदिरां पुलिस जो साथ ॾे त ॾोहारियुनि खे सोढ़ो कंदासीं। धाड़ियल मुगवियुनि जे वारसनि खे पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज करण ते उकसाए रहिया आहिनि। शहीद जान मोहम्मद मौर जे कातलनि जी गिरफ़्तारी में का बि रुकावट नाहे। ऑपरेशन लाइ हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं। कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण जहिड़ियूं न आहिनि। पुलिस ऑफिसर्स जे ट्रांसफार्मर पोस्टिंग मामले ते हुकूमत खे तजवीज़ ॾिनी आहे। KT न्यूज़ जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मौर जा कातिल कानून जी पकड़ में न आया। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कलम धड़नि जा एहतिजाजी मुज़ाहरा। ज्वाइंट एक्शन कमेटी जे सॾ ते कराची प्रेस क्लब आॾो GM जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहरो। सिंध बार काउंसिल जसकम अॻुवाण ऐं सिविल सोसाइटी जे सभई माण्हुनि जी शिरकत। हैदराबाद, सखर, नौशरो फिरोज़, खेरपुर, नवाब शाह, शिकारपुर, कश्मोर, राणीपुर, ठारूशाह, उबावड़ो, बख्शापुर, गोसपुर, कश्मोर, काज़ी अमन, सकरंड, कादिरपुर, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। शहीद जान मोहम्मद मौर जे कातलनि ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। अपनी औकात में रहो। तुम गवर्नर हो, सियासत तुम्हारा काम नहीं है ना। सियासी बयान दो नई सूबे के चीफ एग्जीक्यूटिव को जो इलेक्टेड है, तुम्हारी तरह नॉन इलेक्टेड नहीं है। इस्लामाबाद में तो हाईवे मिल गया था दौड़ने के लिए, यहाँ पर दौड़ने के लिए जगह भी नहीं मिलेगी। तो सीट होगा इसको सड़क इस तरह के बयान आना तो मैंडेट के साथ आया हुआ हूँ। इस दफा माफ कर रहा हूँ। तेरा मैं फ्यूल भी बंद कर दूंगा। तेरी गाड़ियां भी मेरी एडमिशन डिपार्टमेंट की है, तुम्हारी मैं गाड़ियां भी बंद कर दूंगा। अपनी जबान को लगाम दे दे और अपने करतूतों को लगाम दे दे। मैं इस राजगंज अपूर नहीं हूँ। तुम्हारे जैसे हुंडों से निपटना मुझे आता है। अपने काम से काम रखो, बसकट पहनो, शेरवानी पहनो, जाओ हेलो हेलो करो, टाटा करो। आइंदा जैसे मुंह होगा वैसे थप्पड़ मिलेगा। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं गवर्नर फैसल करीम कुंडी विच में लफ़्ज़ी जंग। हिक ॿिए खे रोडनि ते घिलण, गाॾियूं ऐं पेट्रोल खसण जूं धमकियूं। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर गवर्नर ते लफ़्ज़ी वार कंदे चयो आहे त फैसल करीम कुंडी तुंहिंजी हैसियत हिक लेटर जी आहे। पंहिंजी औकात में रहो, न त तोखे मिलंदड़ पेट्रोल बंदि करे गाॾी बि कसे छॾींदुसि। मूं चाहियो त तूं गवर्नर बि न रहंदे। गवर्नर फैसल करीम कुंडी रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त गंडापुर तोखे चैलेंज आहे त अची गवर्नर हाउस ते कब्ज़ो करे ॾेखार, तोखे रस्तनि ते गिलींदुसि। तूं पंहिंजे बानी खे जेल मां नथो छॾाए सघीं। कानून तोड़ींदे त तोखे बि जेल में विधो ईंदो। महांगाई जी आड़ा में सड़ंदड़ अवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली ऐं गैस बम किराइण जूं तयारियूं। हुकूमत IMF खे बिजली ऐं गैस अघनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी। ज़रनि मूजिबि आलमी मालियाती इदारे जूं 2024 खां गैस ऐं बिजली जे अघनि में इज़ाफ़े जो मुतालबो कयो आहे। हुकूमत समूरा मुतालबा मञण जी ख़ातिरी कराए छॾी आहे। पाकिस्तान वॾे मुआशी बुरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असांजो समूरो ध्यानु मईशत जी बहितरी ते आहे। मोहम्मद बिन सलमान जी क़यादत में आलमी मुआशी इनक़लाब आणे सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सऊदी अरब, चीन, कतर ऐं कुवैत बि पाकिस्तान में IT समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़प करे पाकिस्तान जा पार्टनर थी सघनि था। शहबाज स्पीड आणे पाकिस्तान स्पीड आहे। मुल्क खे मुआशी तौर मुस्तहकम करे दम पटींदासीं। सऊदी शहजादे वली अहद मोहम्मद बिन सलमान जो पाकिस्तान जो दौरो 1 महीने लाइ मुलतवी। ज़रनि मूजिबि सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान खे 19 मई ते 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान अचणो हो। सऊदी वली अहद हज ऐं कुर्बानी वारी ईद बाद पाकिस्तान जो दौरो करे सघे थो। अवां जे तकरारी बयाननि सां पार्टी खे नुक़सान पहुतो आहे। PTI शेर अफज़ल मरवत खे चौकास नोटिस जारी करे छॾियो।
3 ॾींहनि अंदरि जवाब ॾियण जी हिदायत। उमर अयूब चयो आहे त शेर अब्दुल मरवत बाबति फ़ैसिलो PTI बानी खे करणो आहे। 9 मई ते तसदद बि असां ते थियो, जवान बि असांजा शहीद थिया, कहिड़े शइ जी माफ़ी वठूं। PI फर्स्ट वुमेन बैंक, SBHC, ज़रई तरक़ियाती बैंक, यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन समेत निजकारी कमेटी 24 इदारनि जी निजकारी जी सिफारिश करे छॾी। निजकारी वारी फ़हिरिस्त में स्टेट लाइफ इंश्योरेंस, हिपको, सेपको, हैस्को, जिनको 1, 2, 3, 4 ऐं सिंध बिल्डिंग, सिंध इंजीनियरिंग बि शामिल। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून जी सदारत हेठि रेड लाइन BRT मंसूबे बाबति इजलास। शर्जिल मेमून चयो आहे त रेड लाइन ऐं BRT ते सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि दिलचस्पी ऐं ध्यानु ॾेई रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर चाहे थो त रेड लाइन BRT जो कमु जल्द मुकमिल थिए। मंसूबे खे मुकमिल करण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। निगरान हुकूमत जी दिलचस्पी न हुजण सबबि मंसूबो केतिरा ई महीना बंदि रहियो। मंसूबे में वधीक देरि बर्दाश्त न कबी। सिंध में पुलिस धाड़ेलनि नाॾो बेवस। तंगवाणी ऐं खानपुर मां वधीक 3 ॼणा अॻवा। तंगवाणी में पेट्रोल ते कमु कंदड़ पंजाब वासी कुरत मोहम्मद अब्बास ऐं मोहम्मद राशिद खे धाड़ेल अॻवा करे विया। कानपुर जे नापुरकोट मां ट्रक ड्राइवर ज़फर इक़बाल खे अॻवा कयो वियो। मज़ाहिमत क्लीनर ज़ख़्मी। कंदरकोट मां महीनो अॻु अॻवा थियल 5 बैंक मुलाज़िमनि जी बाज़ियाबी लाइ 8 कलाकनि ताईं धरणो। मुबी अल्ताफ़ गोलो, फरमान लांगा, गुलाब डाणी, आलम गोलो ऐं शाहनवाज़ जी बाज़ियाबी लाइ वारसनि शहरनि ऐं सियासी समाजी धुरनि इंडस हाईवे ते धरणो हुयो। पुलिस 24 कलाकनि अंदरि मुबीन खे बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी कराए एहतिजाज ख़तमु करायो। थी सघे थो इसराइल गज़ा में अमरीकी हथियार इस्तेमाल कंदे आलमी कानून जी भञकड़ी कई हुजे। अमरीकी परॾेही वज़ारत इसराइल खे ॾिनल हथियारनि जे हवाले सां जाइज़ा रिपोर्ट जारी करे छॾी। अमरीका जो चवणु आहे त ज़ाहिरी तौर लॻी रहियो आहे त इसराइल अमरीका तरफ़ां मिलियल हथियारनि जो गैर ज़िम्मेवाराने तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे, पर अमरीकी हुकूमत वटि मुकमल मालूमात न आहे। अमरीकी हथियारनि जी क़ानूनी इस्तेमाल बाबति ख़ातिरी कराइण बैदि हथियारनि जी फ़राहमी जारी रखी सघे थी। ऐं अज़लान शाह हॉकी टूर्नामेंट जे फाइनल में पाकिस्तान ऐं जापान जो टीमूं आम्हूं साम्हूं। पाकिस्तान 13 सालनि खां पोइ अज़लान शाह टूर्नामेंट जे फाइनल में पहुतो आहे।